ॻाल्हि ई नथा ॿुधनि बाबा। जेको बजट अचे असांजो गिटियुनि में लीलाम, जेको अचे बजट उहो लीलाम, बसि ॿियो का ॻाल्हि कोन्हे। केरु हिते रहण लाइ तयारु न आहे। असां ॻोठ आयासीं त शहर में था वञूं, पर शहर में अची असां ॻोठ में अची विया आहियूं। स्कूल वेंदा आहियूं, मींहुं वसंदो आहे, पाणी जमा थी वेंदो आहे, त असां कीअं स्कूल वञी सघूं। का शइ न मिली आहे असांखे, का शइ न मिली आहे। बिजली जेकी आहे को थंबो वंबो न आहे, हर को तारूं ईअं पियूं आहिनि, तव्हां ॾिसो ई ईअं छिके छिके, को हेॾे थो छिलाए, को हेॾे थो छिलाए, बसि ईअं हले पियो कमु। गटर ही हू सभु भरिया पिया आहिनि। मींहं था वसनि त परेशानियूं था थियनि, ॿार था किरनि, को किथे को ड्रेनेज जो मसइलो आहे, को इहे आहे रखिया अथनि जेका काटिन वारा कोन ढकणा, इहे पाणी में उॾरी था वञनि, अॻिते हली था वञनि, हुननि में ॿार किरी था पवनि। 2-3 वाक़िया थिया आहिनि, ॿार बि मुआ आहिनि। नाज़रीन, हर इंसान जी ख्वाहिश ऐं हुन जी इहा सोच हूंदी आहे ऐं इंसान खे घुर्ज हूंदी आहे त बहितरीन मुआशरे में रहण जे लाइ, संदसि ज़िंदगी बहितर गुज़ारण जे लाइ पीअण जो साफ़ मिठो पाणी ऐं उन खां अलावा मुआशरे अंदरि जेका ज़िंदगी बहितर गुज़ारण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके बुनियादी सहूलतूं आहिनि, उन्हनि जी ज़रूरत ऐं हुनजी घुर्ज हूंदी आहे। जहिड़ो पीअण जो साफ़ मिठो पाणी, सफ़ाई जो निज़ाम ऐं उन खां अलावा सेवरेज लाइन जो जेको निज़ाम आहे उहो बहितर हुअण हुनजे लाइ हिकु ख्वाहिश, हुनजी सोच ऐं हुनजो हक़ बुनियादी आहे। त अहिड़े हवाले सां असां ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अव्हां खे वठी हलंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं उतां जे रहवासियुनि ऐं शहरनि सां, छा अव्हां खे बहितर ज़िंदगी गुज़ारण जे लाइ मुआशरे अंदरि इहे तमामु तर सहूलतूं मुहैया थी चुकियूं आहिनि या न। ऐं ॿिए पासे ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा, उन्हनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि खे इहे तमामु तरह जूं सहूलतूं मुहैया करे सघिया आहिनि या न। असांखे ड्रेनेज लाइन पहिरियां तव्हां विझी ॾियो, सम्झे न। ड्रेनेज लाइन अॼु खां वठी तक़रीबन 70 साल थी विया आहिनि। इहो लाइन जेको पियो आहे उहो पियो आहे, उहो आहे चौक। हिननि छा कयो, हिकिड़ो मिनोल ठाहिण खां पोइ वरी हिन जो कोटराई कई, कोटराई करण खां बावजूदि वरी इन खे छॾे हलिया विया। 3 मिनोलनि जो ज़ुबान हुन उहो बि न कई। उन खां बावजूदि पोइ असां हिननि खे अर्ज़ु इहो था करियूं कि बाबा असांखे ड्रेनेज लाइन विझी ॾियो, भला रोड नथा ठाहियो, ड्रेनेज लाइन विझी ॾियो। अॼु खां मुंहिंजो 84 साल उमिरि थी वियो आहे, हालांकि इन कॉलोनीअ में, असांखे इन सोसाइटी पठान कॉलोनीअ में का ॻाल्हि ई नथा ॿुधनि बाबा। जेको बजट अचे असांजो गिटियुनि में लीलाम, जेको अचे बजट उहो लीलाम, बसि ॿियो का ॻाल्हि कोन्हे। ऐं हुते वरी चवनि था कि असां सभु रोडूं सोसाइटी जा A1 नंबर कयासीं, प्लान कयासीं, ही कयासीं, हू कयासीं। बसि असांजे कौंसलरनि खे और इन हुकुमराननि खे अल्लाह हिदायत ॾे, असां का ई ज़ोर। असांखे 4 साल थी विया आहिनि, पर 4 सालनि में जॾहिं बसि आया आहियूं त पाणी 24 कलाक बीठो ई बीठो आहे। भंगी अचनि था, सफ़ाई कनि था, 5 मिंट हलनि पोइ अलाए पाण था विझी अंदरि गंद छा था कनि ख़बर न आहे, पर पाणी असांजो नथो निकिरे। ॿार बीमार थियनि, छा बि थियनि, ज़िम्मेवार केरु आहे? इंतिज़ामिया ज़िम्मेवार आहे, केरु ज़िम्मेवार आहे? असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे इन गलीअ बहितरीनु कयो वञे। इन जे गलीअ जे करे प्रॉपर्टियूं असांजूं सफ़ा गैवाबाद लॻी पियूं आहिनि। प्रॉपर्टियुनि जो जेको आहे रेट किरियो पियो आहे इन गलीअ जे करे। केरु हिते रहण लाइ तयारु न आहे। असां ॻोठ आयासीं त शहर में था वञूं, पर शहर में अची असां ॻोठ में अची विया आहियूं। महिरबानी करे असांजो जो पीपल्स पार्टी जो मुतालबो आहे, चेयरमैन टाउन कमेटी चेयरमैन सां मुतालबो आहे, महिरबानी करे असांजे गलियुनि खे सही कयो वञे। भला रोड नथा ठाहिजो, घटि में घटि पाणी त कढियो असांजो अच वञ जो। पानी के हवाले से ये है कि हमारे इलाके का सबसे बुरा हाल हुआ है। ना गटर लाइन सही है, ना अभी तक रोड बना है। हम लोग बहुत परेशान हैं। नमाजी लोग आते हैं, जैसे पानी के छींटे लगे हैं, बच्चियाँ आती हैं, स्कूलों के बच्चे जाते हैं यहाँ से, सारे लोग डिस्टर्ब हुए पड़े हैं इधर। हमारी गुजारिश ये है सिंध गवर्नमेंट से कि हमारे रोड बहाल कर दिए जाएँ और हमारी गटर लाइन बहाल कर दी जाए। इससे ज़्यादा हमें कुछ नहीं चाहिए। का शइ न मिली आहे असांखे, का शइ न मिली आहे। बिजली जेकी आहे सो बि जीअं प्लाटिंग कई आहे उन ई आहे बसि। हा, उहो बि, ऐं को थंबो वंबो न आहे, हर को तारूं ईअं पियूं आहिनि, तव्हां ॾिसो ई ईअं छिके छिके, को हेॾे थो छिलाए, को हेॾे थो छिलाए, बसि ईअं हले पियो कमु। गटर ही हू सभु भरिया पिया आहिनि। मच्छर, हद खां वधीक बीमारी, रोज़ डॉक्टरनि ॾे, रोज़ अस्पतालनि में अञा ताईं एडमिट आहिनि माण्हू, अञा ताईं एडमिट। को
फैसिलिटीज़ छुप न मिली आहे असांखे। गिटियूं शुरू खां ठही विया हर पासो। हीअ जेको हिकिड़ो पठान कॉलोनी आहे, वाहिद जेको कॉलोनी 85 साल खां 90 साल खां इहा कॉलोनी आहे, पुराणी कॉलोनी आहे, नई बि न आहे। त असां शुरू खां पीपल्स पार्टी जा हालांकि वोटर आहियूं, हिते वोट बि असांजो काउंसलर आहे पीपल्स पार्टी जो कटियल आहे हर शइ। त उन खां बावजूद बि असांजी घिटी नथी ठहे, न को ड्रेनेज थो ठहे। असां सभिनि खे अपील था कयूं, जेके बि उहिदेदार आहिनि, क़ाबिल इज़त आहिनि, असां उन्हनि खे चऊं था ॿियो कुझु न, असांखे इहे घिटियूं रुॻो ठाहे ॾियो। मींहं था वसनि त परेशानियूं था थियनि, ॿार था किरनि, को किथे को ड्रेनेज जो मसइलो आहे, को इहे आहे रखिया अथनि जेका काटिन वारा कोन ढकणा, इहे पाणी में उॾरी था वञनि, अॻिते हली था वञनि, हुननि में ॿार किरी था पवनि। 2-3 वाक़िया थिया आहिनि, ॿार बि मुआ आहिनि। त इन करे जेका आहिनि कुझु थोरो सहूलियतूं हिकु ॿ जी महिरबानी करे असांखे इहे ॾियनि, हिकिड़ी घिटी ठाहे ॾियनि, ॿियो ड्रेनेज जो मसइलो हल करे ॾियनि। स्कूल वेंदा आहियूं, मींहुं वसंदो आहे, पाणी जमा थी वेंदो आहे, त असां कीअं स्कूल वञी सघूं। त गवर्नमेंट छा थी चवे कि पाणी असांजी गली साफ़ थी वञे, असां खेॾंदा आहियूं, ॿार नंढड़ा ॿार आहिनि, गटर में बि किरी था सघनि, ऐं त गप जमा थी वञे, असां कीअं खेॾी था सघूं। चेयरमैन थियासीं, इन खां अॻु में जेको सिस्टम हो उहो डिवाल्व प्रोग्राम हो नाज़मी वारो। हिते अदी फरियाल साहब आहे, 2 दफ़ा 4 साल ज़िला नाज़िम रही आहे। डिवाल्व प्रोग्राम माशाल्लाह बहितरीनु प्रोग्राम हो, जंहिंमें किरोड़नि जी बजट हूंदी हुई, इते पास थींदी, इते ई फाइनेंस डिपार्टमेंट हुयो, 12 इदारा ज़िले नाज़िम अंडर में आहे। जीअं असां चेयरमैन, मां अॻे दफ़े वाइस चेयरमैन हुउसि, जाम तमाजी साहब चेयरमैन हो, वरी हाणे मां चेयरमैन आहियां, अब्दुल रसूल बिरोही साहब मूंसां वाइस चेयरमैन आहे। त मां जेको महसूसु कयो त माण्हू हिते जेको अचनि था, इहा शइ ज़हन में रखी था अचनि, ॼण अदी ज़िला नाज़िम हुई त उन हिसाब सां कमु थींदा, उन हिसाब सां को बि कमु न आहे। असां वटि कमु जेका बजट आहे, हेतिरी बजट आहे। असां वटि 4 करोड़ बजट आहे सालियानी, जंहिंमें पघारूं बि इन में आहिनि, पेंशन बि इन में आहिनि, ॿियो ख़र्च बि इन में आहे। असां करोड़ रुपया तरक़ियाती कमु बजट बचे थो, जंहिंमें 12 करोड़ सालियानो असांखे बचे थो। पर असां कॾहिं 15 करोड़ जो, कॾहिं 18 करोड़ जो आस्ते आस्ते पेमेंट कयूं था। ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे तफ़री गाह ही पार्क जेको ठहियलु आहे सांगड़ रोड गाजरवा जे मथां, ॿिन्ही पासे इंतिज़ामिया जे तरफ़ां शहरियुनि जे लाइ हिकु बहितरीनु तफ़री गाह जे लाइ ही पार्क कुझु अरसे पहिरीं ठाहियो वियो। करोड़ रुपयनि जी लागत सां जेको ही पार्क शहरियुनि जी तफ़री गाह लाइ ठाहियो वियो। हिन वक़्तु जेका हिन जी सूरत हाल आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको ही पार्क आहे उहो सोकिड़े जो शिकार थी वियो आहे, ऐं हिन अंदरि पियल जेके बेंचूं आहिनि हितां जे रहवासियुनि ऐं शहरनि जे लाइ, जेके हू तफ़रीह जे लाइ ईंदा हुआ ऐं हू जेको आहे सकून हासिलु करण जे लाइ जेको आहे हिते वेंदा हुआ बेंचुनि ते, उहे बेंचूं पिणु जेके आहिनि से टुटी वियूं आहिनि, ज़बून हाल थी वियूं आहिनि।